अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं शफी मदलाको। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, कुरान शरीफ़ सॼो नूर आहे ऐं हुन जी हर सूरत हर आयत असांजे लाइ लथी आहे। अल्लाह जल जलालु फरमाए थो त क़ुरान शरीफ़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे फ़ीहि ज़िक्रुकुम, माना तव्हांजो ई इन में ज़िक्र आहे। माना हीउ लथो ई क़ुरान शरीफ़ असांजे लाइ आहे, आकिलनि जे लाइ। असां आकिल क़ौम आहियूं ऐं जिन बि आकिल आहिनि। इन खां अलावा जेके आहिनि से ॿिया ग़ैर आकिल शयूं आहिनि। इन्हनि जे लाइ क़ुरान शरीफ़ लथो आहे। सॼो क़ुरान नूर आहे, लेकिन कुझु अहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन जी ख़ासि फज़ीलत आहे। उहा आहे सूरतुल मुल्क, जेको अॼु मुंहिंजो मौज़ू आहे। इन सूरत जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ी जाइ ते त सूरतुल मुल्क अहिड़ी आहे जेका पंहिंजे पढ़ण वारनि जे लाइ झेड़ो कंदी ऐं ओसिताईं जेसिताईं उन्हनि खे जन्नत में दाख़िल न कराए। लेकिन ऐं ॿी जाइ ते अचे थो त सूरतुल मुल्क खे सम्झी पढ़ण वारा ई अज़ाब क़ब्र खां बची वेंदा। ऐं ॿी में अचे थो, रसूल सल्लल्लाहु फरमायो, ऐं हीअ आहे जाम तिरमिज़ी जी हदीस शरीफ़, इन सूरतन मिनल क़ुरान सलासून आया। चई क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी सूरत आहे जंहिं 30 आयतूं आहिनि, उहा साहिर आहे, इहा त सूरतुल मुल्क आहे। शफ़ाअतुल रजुलन, इहा शफ़ाअत कंदी इंसान लाइ, हत्ता गुफ़िर लहू, जेसि ताईं हुनखे माफ़ी न वठी ॾिए। वही सूरत, उहा कहिड़ी सूरत आहे? तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क, माना सूरतुल मुल्क। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस शरीफ़ में अचे थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ानो राति जो सुम्हण खां अॻु में सूरह मुल्क पढ़ी पोइ सुम्हंदा हुआ। सूरत नंढड़ी आहे, आयतूं कुल 30 अथसि, एॾी वॾी हुनजी फज़ीलत आहे। अॼु अचो त आख़िर आहे छा हिन सूरत में? ऐं ज़ाहिर आहे त रुगो पढ़ंदो उन जी शफ़ाअत कान थींदी, बल्कि तिलावत जो मक़सदु आहे उन जी माना ताईं पहुचणु। तिलावत जो मक़सदु आहे त उन ते अमल करणु। तिलावत हिकिड़ो वसीलो आहे माना ताईं पहुचण जो, ऐं माना वसीलो आहे अमल जे लाइ। जेकॾहिं तव्हां उनखे सम्झी न पढ़ंदव त सिर्फ़ु इहा तिलावत थींदी, न इन जी माना ईंदी, न इहो वसीलो अमल जे लाइ बनबो। असल जेको आहे सो टारगेट आहे अमल, क़ुरान खे पढ़णु, उनखे सम्झणु, उन ते अमल करणु। जेकॾहिं अॼु असीं हिन सूरत खे इनशा अल्लाह ताला सुहिणे नमूने सां सम्झंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में कहिड़ी शइ आहे जेका एॾी पावर आहे हिन सूरत में, जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ानो राति जो पढ़ी पोइ सुम्हंदा हुआ। ऐं छा केॾो पावर आहे जेको चए थो इन सूरत खे पढ़ण वारनि जो अज़ाब क़ब्र न थींदो। यानी हिन खे पढ़ी ऐं सम्झी उन ते अमल करण वारा। अचो त ॾिसूं त असांजी ज़िंदगीअ में हीअ सूरत कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रब साईं शुरूआत करे थो सूरह मुल्क जी, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताला अहिड़ी हिन सूरत जी इब्तिदा थो करे जो ख़ुदि पंहिंजी चए थो त बरकत भरी ज़ात आहे। बियदिहिल मुल्क, जंहिंजे हथ में सॼी बादशाही आहे। हिन काइनात जंहिंजे हथ में आहे उहा बरकत वारी ज़ात आहे। छो बरकत वारी ज़ात आहे? छाकाणि त हीअ अहिड़ी ज़ात आहे जो न डिक्टेटर आहे, न का गासिब आहे, बल्कि रहमदिल ज़ात आहे, अदुल इंसाफ़ करण वारी ज़ात आहे। हीअ अल्लाह ताला छॾ छूट करे थो। हिकिड़ो माण्हू पंहिंजो खानो ख़राब पाण थो करे, उहो जहन्नम में वञे थो, लेकिन रब कोन थो चाहे। अल्लाह जल जलालू चाहे थो त असां हिन दुनिया में कामयाबु थियूं, हिते बि सुठी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं आख़िरत में बि ज़िंदगी गुज़ारियूं। तॾहिं रब फरमाए थो तबारकल्लज़ी, बरकत वारी ज़ात आहे, बियदिहिल मुल्क, जंहिंजे हथ में सॼी बादशाही आहे। न सिर्फ़ु बादशाही, वहू अला कुल्लि शैइन क़दीर, पर उन बादशाही जे ज़रे ज़रे जे फ़ैसिले जो इहो ई मालिक आहे। कुल्लि शैइन क़दीर, हर शइ ते हू क़ादिर आहे। रब साईं फरमाए थो कुल्लि शैइन क़दीर निल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। अल्लाह ताला जी जेका हर शइ ते क़ादिर आहे, उहा साॻी ज़ात आहे जंहिं मौत ऐं ज़िंदगी पैदा कई आहे। मौत वरी मरणु, मौत वरी मरणु छाजे लाइ? लियब्लुवकुम, त जीअं तव्हांजो इम्तिहान वठे, अय्युकुम अहसन अमला, त तव्हां मां केरु आहे जेको
बहितर अमल थो करे। हिते अक्सर अमल आहे, माना अक्सर जी ॻाल्हि कान्हे, माना कीअं सुठा था थियनि, कीअं पंहिंजे घर ऐं खीसे जी कमाई ॿिए माण्हूअ खे तकलीफ़ में ॾेई था छॾनि। वॾी ॻाल्हि आहे न, इहा कुर्बानी आहे। रसूल असां फरमायो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, तव्हां भलाईअ खे नथा पहुची सघो जेसि ताईं अलाह जे रस्ते में उहा शइ ख़र्च कयो जेका तव्हांखे प्यारी आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि इन ते जेको आहे सो कयो आहे त निमाज़ूं ऐं रोज़ो इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम शायदि अॻिते आहे जंहिंसां पसिजे पीढ़ीअ खे, त चए थो निमाज़ रोज़ पंहिंजी जाइ ते आहे, पर उहा कुर्बानी ॿियो को फ़हम कहिड़ो जेको अलाह ताला फरमाए थो त तव्हां भलाईअ खे नथा पहुचो जेसि ताईं उन शइ खे ख़र्च न कयो जेका तव्हांखे प्यारी आहे। त अलाह साईं फरमाए थो त हिन मौत ऐं ज़िंदगी पैदा कयल यबलुअकुम, तव्हांखे आज़माए, अय्युकुम अहसन अमला, त तव्हां मां केरु भला कम थो करे। वहुअल अज़ीज़ुल गफ़ूर, अज़ीज़ माना उहो अलाह जी ज़ात पावर वारी जेको चाहे करे सघे थी। अलाह चाहे त असांखे कुकुर ठाहे छॾे, अलाह चाहे ॿिलो ठाहे छॾे, अलाह चाहे त तबाही करे छॾे, ज़िलज़िलो आणे माण्हू मारे छॾे, लेकिन अज़ीज़ सां गॾु पाण खे चए थो अल गफ़ूर माना दरगुज़र करण वारो, छॾ छूट करण वारो अलाह जी ज़ात इहा आहे। अलाह फरमाए थो अल्लज़ी, अलाह जी उहा ज़ात आहे जो सिर्फ़ु तव्हांखे न पैदा कयईं, ज़मीन खे न पैदा कयईं। अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाका, जंहिं 7 आसमान हिक ॿिए जे मथां ठाहिया आहिनि, तबक में तबक। मा तरौफ़ी ख़ल्क़ रहमान मिन तफ़ावुत, ऐं तव्हांखे अल्लाह जे हिन पैदाइश में किथे डिफेक्ट ॾिसण में न ईंदो। जेकॾहिं हिकिड़ो एटम आहे, उनजो न्यूक्लियस आहे, वरी उन में अंदरि प्रोटॉन आहिनि, न्यूट्रॉन आहिनि, ऐं उन खां सवाइ ॿियूं शयूं आहिनि, वरी इलेक्ट्रॉन फिरनि था, परफेक्ट डिज़ाइन आहे जो उन में तव्हांखे डिफेक्ट न ईंदो। सोलर सिस्टम, ज़मीन, आसमान, कुकड़ जी बनावट, उठ जी बनावट, इन्हनि में तव्हांखे को डिफेक्ट ॾिसण में न ईंदो। फर्जेल बसर, भली तव्हां केॾी बि रिसर्च कयो, नज़रुनि खे डोड़ायो, हल तरो मिन फुतूर, कॾहिं जेको अलाह जी ग़लती तव्हांखे का अलाह जे डिज़ाइन में, अलाह जे काइनात में का ग़लती नज़र आई? अलाह फरमाए थो सुम्मा अर्जिल बसर कुर्रतैन, चए थो भली रिसर्च कयो, भली वरी नज़र डोड़ायो, अलाह जी का ग़लती कढी ॾेखारियो। यन कल्ब इलैकल बसर ख़ासियन व हसीर, त तव्हांजी इहा सॼी तकलीफ़ अजाई थींदी, थकाईंदड़ थींदी। तव्हांजी इहा जेके कोशिशूं ऐं नज़र आहे, इहा थकिजी ऐं मायूस थी मोटी ईंदी त असां अलाह जे डिज़ाइन में, अलाह जे ख़ल्क़ में का बि असां में ग़लती नज़र न आई। अलाह ताला फरमाए थो वलक़द ज़य्यना समा दुनिया बिमसाबी, चए थो अलाह साईं मुंहिंजा 7 आसमान आहिनि, पर जेको तव्हांखे आसमान ॾिसण में अचे थो इहो पहिरियों आसमान आहे, ऐं इन्हीअ जो नालो थो रखे समा दुनिया, दुनिया जो आसमान। चए थो ॿिया आसमान त पंहिंजी जाइ ते, पर तव्हां वारे आसमान खे मां सुहिणो कयो आहे, ऐं उन्हीअ खे मां ॾीआ माना तारा लॻाया अथई। तंहिंजे करे चइबो आहे त राति जे टाइम ते तव्हां जेकॾहिं बतियूं न हुजनि ऐं मथे छित ते सुम्ही निहारियो त एॾो सुहिणो तव्हांखे आसमान लॻंदो, इन जे जाइ ते कारो बि लॻी सघे पियो, केॾो ड्रिज थींदो, अलाए छाजी काराण आहे, यानी एॾी ज़बरदस्त। पर इहा जेका ख़ूबसूरती अलाह जी जो निज़ारो आहे, असां पंहिंजे हथनि सां विञाए छॾियो आहे। एॾियूं स्ट्रीट लाइटूं लॻायूं अथऊं, एॾियूं बिजलियूं लॻायूं अथऊं, जो आसमान इहा रोशनी जेका वञी मथे अहिड़ो को तह थी ठाहे जो असांखे आसमान राति जो बि ॾिसण में कोन थो अचे त को ख़ूबसूरती ॾिसण सवाइ 2-3 तारनि जे ऐं चंड जे। ऐं इहा ई आहे जेका आहे अॼुकल्ह दुनिया में इहा परेशानी शुरू थी वई आहे, त इहा जेका राति जो असां लाइटिंग कयूं था, इन सां असांजे जिस्म ते नफ़्सियाती जेको आहे सो असर पैदा थियनि था, ऐं जेके आहिनि से उन जा असांजी बॉडी क्लॉक ते हिन जो असरु पए थो आर्टिफिशियल जो। चवनि था त जेकॾहिं राति जो तव्हां तारनि खे ॾिसो ऐं तव्हांजो आसमान जेको तव्हांखे ॾिसण में अचे उनजी ख़ूबसूरती, त तव्हांजे दिलि में सुकून पैदा थींदो, दिमाग़ में थधि पैदा थींदी, ऐं तव्हांजी निंड गहरी थींदी। इहो भली तव्हां हाणे इहो BBC ते इन जो हिकिड़ो आयो आहे त जेको सो BBC जेका वेबसाइट आहे उन ते इहा अॼुकल्ह इहो मज़मून आयल आहे त हिन तारनि खे न ॾिसण जे करे या आर्टिफिशियल रोशनी करण जे करे उनजा नुक़सान कहिड़ा कहिड़ा आहिनि इंसान जे लाइ। उन खां पोइ अलाह फरमाए थो त इहे जेके मूं तारा आहिनि सिर्फ़ु तव्हांखे ख़ुशि करण जे लाइ त रखिया आहिनि, पर हिन जा मल्टी कम आहिनि। मल्टी कम इहो आहिनि त इहे तारा असांजे लाइ अंसर ठाहियूं, लोह ठाहियूं, जेके बि एलिमेंट्स आहिनि उहे सभु आसमान तारनि में ठहिया आहिनि। पोइ जॾहिं तारो फाटंदो आहे त इहे एलिमेंट आहिनि ज़मीन में किरिया, पोइ चाहे सिज सोन हुजे, चांदी हुजे, लोह हुजे, लेकिन इन जो ॿियो बि कमु आहे। रब साईं फरमाए थो वजअलनाहा रुजूमन लिशयातीन, ऐं चए थो त इहे तारा मां शैताननि खे भॼाइण ऐं धक हणण जे लाइ बि इन्हनि जो कमु आहे।
व आतना लहुम अज़ाब सईर, ऐं उन खां अलावा इन शैताननि खे आख़िरत में जहन्नम जो अज़ाब मिलंदो। लेकिन हिन दुनिया में इहे जेके शैतानी जिन आहिनि इहे मथे पहिरीं वेंदा हुआ ऐं वञी कन ॾींदा हुआ, पोइ दुनिया जी एडवांस में ख़बरूं वठी ऐं माण्हुनि खे अचे पंहिंजे कंहिं ठग पीर खे ॻीचीअ में कन में विझंदा, उहो वरी पंहिंजी उहा करामत करे माण्हुनि में हलाईंदो ऐं पोइ शिरक फैलाईंदो। अलाह सी फरमाए थो त इहे ईंदियूं। लेकिन वल्लज़ीन कफ़रू, ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह इन आयत खे पूरो कंदासीं। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िर में भली कार। असां क़ुरान शरीफ़ जी उहा सूरत पढ़ी रहिया आहियूं जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा अज़ाब क़ब्र खां बचाईंदी, इहो इंसान जी शफ़ाअत कंदी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो सुम्हण खां अॻु में सूरतुल मुल्क ज़रूरु पढ़ी सुम्हंदा हुआ। असां पहुता आहियूं त अलाह फरमाए थो त हीअ मुंहिंजी केॾी ज़मीन आहे, मूं हीअ शयूं ठाहियूं आहिनि, हर शइ मुंहिंजे हथ में आहे। अलाह थो चए मुंहिंजी डिज़ाइन खे ॾिसो, मुंहिंजे गुल खे ॾिसो, मुंहिंजी कतल खे ॾिसो, कीअं हिकिड़े ई पाणीअ मां, हिकिड़े ई जेको सो मिटीअ मां मुख़्तलिफ़ शयूं लीमा था थियनि, अंब था थियनि, खजूर थी थिए, ॾाढ़ूं था थियनि, त इंसानु त ख़ुशि थींदो न। पोइ अलाह चए थो तव्हां डिफेक्ट ॻोल्हे ॾिसो, हे जेको मां ज़ैतून ठाहियो आहे इन्हीअ खे ॾिसो त असां इन खे कीअं ठाहियो आहे, कीअं उन में ख़ुशबू आहे, गिदरे जी कीअं ख़ुशबू आहे, आसमान मूं कीअं ठाहियो आहे, ककरनि जो जेको समुंड जो पाणी खारो मिठो कीअं थो थिए, त तव्हां हिन मां डिफेक्ट कढी को ॾेखारियो। त रब चए थो तव्हांजी सॼी रिसर्च, तव्हांजी सॼी कोशिशि मोटी ईंदी, थकिजी पवंदी, तव्हां अलाह जे इन कारखाने मां अलाह खां वधीक का बि बहितर शइ पैदा नथा करे सघो, का इन खां वधीक बहितर डिज़ाइन नथा करे सघो। अलाह ताला फरमाए थो जॾहिं अहिड़ी शइ आहे त पोइ वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अज़ाब जहन्नम व बिसल मसीर, चए थो त पोइ इन्हीअ जे बावजूदि के अहिड़ा माण्हू हिन धरतीअ ते आहिनि जेके अल्लाह जंहिं इंसान खे पैदा कयो आहे उन खे एप्रीशिएट कोन था कनि, उन जे कारखाने ते गौर कोन था कनि, उन जे डिज़ाइन ते गौर कोन था कनि, रुगो खाइनि था गॾहनि वांगुरु ऐं सुम्हनि था, त इहे काफ़िर आहिनि। वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम, जेके अल्लाह जे इन वॾाईअ खे, पालणहारीअ खे नथा सुञाणनि, अज़ाब जहन्नम बेसल मसीर, त अल्लाह चए थो इहे त पोइ मेंटल केस आहिनि, इहे त चरिया आहिनि ऐं इन्हनि जो हक़ आहे त इनखे अज़ाब जहन्नम ॾिजे। अल्लाह जो खीर पीतऊं, अल्लाह जा अंब खाधऊं, अल्लाह जूं शयूं कयूं, अल्लाह जी निंड्रूं कयूं, काकूस पेशाब उन्हनि जो जारी निकितो, त इहे माण्हू तॾहिं बि अल्लाह जे रब खे, उन जे कारखाने खे, उन जे हुक्मनि खे नथा कनि, त इहे अज़ाब आहिनि। ऐं जेको जहन्नम आहे उहा बेसल मसीर, पाण थो रब फरमाए त चए थो इहा बुछड़ी मोटण जी जाइ आहे। माना जॾहिं ॾिसो न डिज़ाइनर केरु आहे जहन्नम जो, अल्लाह जी ज़ात आहे न, हाणे उहो पाण थो चए त बुछड़ी जाइ आहे। अंदाज़ो लॻायो त केॾी बुछड़ी जाइ हूंदी जहन्नम जी। रब साईं फरमाए थो इज़ा उल्कू फीहा समिऊ लहा शहीकं वहिय तफूर, चवनि था जहन्नम जेको आहे, अल्लाह थो फरमाए क़ुरान शरीफ़ में ॿियनि जाइनि ते आयो आहे त जहन्नम बि मुंहिंजी वॾी डिज़ाइन मां हिकिड़ी डिज़ाइन आहे। सभ खां वॾी डिज़ाइन अल्लाह जी आहे आसमान ऐं तारा, इहे वधीक में आहिनि, असांजी जान खां बि वधीक आहिनि। लेकिन जहन्नम जे नाले बि अल्लाह ताला फरमायो आहे त इहा बि हिकिड़ी कुबरा, हिकिड़ी वॾी शइ आहे अल्लाह जी, ऐं उनखे बाक़ाइदे माना लॻे थो साफ़ आहे। चए थो इज़ा उल्कू फीहा, जीअं उन में जहन्नम में माण्हू विधा वेंदा, समिऊ त कननि में आवाज़ लहा शहीकं व तफूर, त उहो रड़ियूं कंदी ऐं जेको आहे सो ॾकंदी वठी कावड़ में उन्हनि माण्हुनि जे खे अज़ाब ॾियण जे लाइ, तकाद तमय्यज़ मिनल गैज़, एॾो वठी कावड़ में ॾकंदी ऐं लुॾंदी जो ईअं लॻे थो त इहा सॼो स्ट्रक्चर जहन्नम जो फाटी न पवे। कुल्लमा उल्किय फीहा फौजुन, पोइ जहन्नम में जीअं जो जीअं टोला अंदरि उछड़ाया वेंदा, विधा वेंदा, त ज़ाहिर आहे त उते जेके दारोगा बीठल हूंदा उहे जो ॾिसंदा त हे हज़ारनि जे तइदाद में माण्हू था अचनि, उनखां पुछनि था सालहुम खज़नतुहा, उते जेके गार्ड बीठल हूंदा उहे पुछंदनि अलम यातिकुम नज़ीर, जी ॾियो ख़बर किथां आया हो, तव्हां ॾे को बि डिॼाइण वारो कोन आयो, को नबी कोन आयो, रसूल कोन आयो, को अल्लाह जो को सहीफ़ो, को किताब तव्हां ताईं कोन पहुतो, ये कीअं तव्हां माना छा या इन जो मतिलबु आहे त हुनखे हैरत वठंदी त जॾहिं अल्लाह ताला वारंग ॾिननि
त हीउ जहन्नम अहिड़ो हूंदो, हीउ थींदो, मां अलाह आहियां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो, लेकिन तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे गौर कोन कयो, क़ुर खे तर्जुमे सां कोन पढ़ियो, अलाह जे रसूल जी सुनतुनि ते कोन हलियो। अलम यातिकुम नज़ीर, त तव्हांखे को ड्रेॼाइण वारो आयो हो या कोन आयो? त ज़ाहिर आहे त अलाह ताला हर बस्तीअ खे ड्रेॼाइण वारो मोकिलियो आहे। कालू भला कद जाना नज़ीर, चवंदा हा सच आहे त ड्रेॼाइण वारो आयो हो, असांखे सम्झाइण वारो आयो हो, पर पोइ छा थियो? फकज़बना, असां उनखे लिफ्ट कान कराई। असां सम्झो त हे मिड़ई मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, कूड़, असां हिनखे कूड़ो सम्झो। व कुलना, ऐं असां इंटेलिजेंट पाण खे चवंदासीं। असांजो आर्ग्यूमेंट कहिड़ो? मां नज़ल अल्लाह मिन शैइन, हे अलाह थोरी इहे शयूं लाथियूं आहिनि, त मौलवी तो पंहिंजूं ॻाल्हियूं करे। पोइ उनखे फ़रिश्ता चवंदा इन अंतुम इल्ला फी ज़लालिन कबीर, चवंदा ओए तव्हां त वॾी गुमराही करे आहियो पंहिंजे लाइ, अहिड़ो तव्हां थिड़ियल हो। यानी हिकिड़े तव्हांखे क़ुर आयल आहे, अलाह जो रसूल आहे, चओ था त इहे कूड़दान, ऐं जेकॾहिं को क़ुर शरीफ़ तव्हांखे ॿुधाए थो त मौलवीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, त चवंदा इन अंतुम इल्ला फी ज़लालिन कबीर। चई वाह, तव्हां त चइबो वॾी गुमराही, तव्हां में जानवरनि खां बि तव्हां ट्रिपियल हो गुमराहीअ में। त उते बीही चवंदा, छा चवंदा? वकालू लव कुन्ना नस्माउ नअकिल मा कुन्ना फी असाबि सईर। चई भाउर सच था चओ, दारोगनि खे चवंदा दर ते, अदा सच था चओ, जेकॾहिं असां अलाह जी ॻाल्हि खे कनु ॾेई ॿुधूं हा, क़ुर खे माना सां पढ़ूं हा, ओ नाइकिल ऐं उन ते पंहिंजी सम्झूं हा, मा कुन्ना फी असाबि सईर, त अॼु किन अज़ाब खां बची वञूं हा, जहन्नम में कोन अचूं हा। फ़ातरफू बिज़म्बिहिम, हाणे ॾिठो अलाह तो फरमाए, ॾिसो पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ था कनि। फसुहकन लिअसहाबि सईर, हाणे जेकॾहिं गुनाहनि जो एतिराफ़ था कनि त छा तौबह क़बूल थींदी? हाणे स्टेज न आहे। फसुहकन माना लत हणी छॾियो, धूड़ पाइनि, अॻिते निकिरनि, हलनि लिअसहाबि सईर, ऐं जेको आहे सो जहन्नम जे लाइ हाणे कुझु कोन थींदो। सोकन धिक्योन। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त लई यहलक अन्नास हत्ता यज़रू व यज़रू मिन अनफुसिहिम, अल्लाह ताला कंहिंखे बि हलाक न कंदो जेसि ताईं पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ कंदा, छाकाणि त हुननि जे मथां उज़ुर कंदा, ऐं जेको आहे सो बिल्कुलु उज़ुर कंदा त असां ॾोही आहियूं जे हिननि पंहिंजो उज़ुर कयो। अॻिते अल्लाह फरमाए थो त अहिड़ा ज़हीन माण्हू त आहिनि न मुआशिरे में, खाइनि था पीअनि था, लेकिन उहे अल्लाह जे हिन कारखाने खां मरऊब थी अल्लाह अकबर चवनि था। ॾिसो दुनिया जो बि इहो ई दस्तूर आहे न, त कंहिंजे बि कम खे ॾिसी उनजी तारीफ़ कबी आहे न। शाह लतीफ़ असां ॾिठो त कोन हो, लेकिन असां हुनजे अशार मां चऊं था वॾो अलाह जो वली हो। असां शेख अब्दुल कादिर शाह जिलानी खे त कोन ॾिठो आहे, लेकिन हुनजा जेके गुनियतुल तालबीन किताब आहिनि या जेके किताब लिखिया अथई, इन मां अंदाज़ो सां लॻायूं त उहो अलाह जो वॾो वली हो। असां आइंस्टाइन खे त कोन ॾिठो आहे न, लेकिन आइंस्टाइन जी थ्योरी ऑफ रिलेटिविटी खे ॾिसी चऊं था त वॾो दिमाग़ अथसि। असां न्यूटन खे कोन ॾिठो आहे, लेकिन हुनजी ग्रेविटीअ में ते जेको हुन कमु कयो आहे, न्यूटन लॉस हुन ठाहिया आहिनि 3, उन मां लॻायूं था त वॾो साइंटिस्ट हो। त अलाह बि अलाह जे कारखाने खे ॾिसी असां चऊं था वाकई अलाह वॾो आहे। असां जीअं न्यूटन खे कोन ॾिठो आहे, जीअं असां शाह लतीफ़ खे कोन ॾिठो आहे, तीअं असां अलाह खे बि कोन ॾिठो आहे, लेकिन असीं चऊं था अलाह अकबर, अलाह जा कम वॾा आहिनि। इहो ई थो चए इन लज़ीन यख़्शऊन रब्बहुम बिल ग़ैब, जेके अलाह ताला खां डिॼनि था बिना अलाह खे ॾिसण जे, लहूं मग़फ़िरतूं अजरुन कबीर, त अलाह चए थो आऊं त उन्हनि खे जेको आहे सो नवाज़ींदुसि। आइंस्टाइन असां चऊं था वॾो साइंसदान आहे, पर असांखे टके जो फ़ाइदो कोन थो ॾेई सघे, लेकिन अलाह थो चए लहूं मग़फ़िरतुन, अहिड़नि माण्हुनि जे लाइ मां छॾ छूट कंदुसि, ग़लती कंदा माफ़ कंदुसानि, उहा अजरुन कबीर, ऐं इन्हनि माण्हुनि खे मां प्रोमोशन ॾींदुसि, अजुर कबीर माना वॾो अजुर ॾींदुसां। अलाह फरमाए थो त ॾिसो तव्हांजी मां मॉनिटरिंग थो कयां, मां तव्हांजी हर हिकु शइ खे ॾिसां थो। व असरू कौलकुम व विजहरू बिही, चए थो तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे लिकाए दिलि में रखो या चपनि ते आणियो। इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर, अलाह त जेको आहे सो दिलनि जे राज़नि खे बि ॼाणे थो, जेको दिलि में ॻाल्हायो था। हाणे हिते थो अलाह फरमाए अला यालम, यानी अंदर जी दिलि जी ॻाल्हि अलाह छो न ॼाणंदो? छाकाणि त जेका असां मिसाल तौरु तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॿुधो था, हींअर ॻाल्हायो त कोन था न, पर दिलि में तव्हांखे के ॻाल्हियूं त पैदा पई थियूं थियनि न, के न के गुफ़्तगू तव्हांजी दिलि करे पई थी,
लेकिन चपनि ते नथा आणियो। त इहा गुफ़्तगू का त पुर्ज़ो मशीन जो आहे जेको ठाहे थो न, उहा गुफ़्तगू उहा मशीन कंहिं ठाही आहे? अलाह ठाही आहे। त पाण थो चए अलाह यालम मन ख़लक, अलाह छो न ॼाणींदो उन मशीन मां निकितल गुफ़्तगूअ खे, मन ख़लक जंहिं हुनखे पैदा कयो आहे। डिज़ाइन त अलाह कई आहे न उन शइ जी जंहिंमां असांजे ख़्याल था पैदा थियनि। पोइ चप ते त आणियूं था जेका असां चूंडियूं। मुंहिंजे अंदर में अलाए केतिरा ख़्याल थियनि था, पर ज़बान मां उहे कढनि जेके मां उन मां खणां थो। त अलाह चए थो अलाह यालम मन ख़लक, जंहिं पैदा कयो आहे छा उहो नथो ॾिसी सघे त हिन जे दिलि में कहिड़ा ख़्याल था पैदा थियनि? उहो लतीफ़ुल ख़बीर, बल्कि उहो नंढी नंढी शइ खे ॼाणे थो। छो त हिकु हिकु ज़री शइ ठाही अथसि। सेल आहे, सेल जेको आहे सो सुईअ जे चुंभ ते अलाए लखें सेल अची वञे, पर उन सेल जी भित आहे ऐं उनजी छित आहे, अंदरि उन में एंज़ाइम्स आहिनि, उन में DNA आहे, उनजी खल आहे, शइ अंदरि वञे थी, ॿाहिरि वञे थी, ऑक्सीजन पहुचे थी, त उहो लतीफ़ुल ख़बीर माना नंढी नंढी शइ खे ॼाणे थो। हुअ लज़ी जअल लकुमुल अर्द ज़ुलूला, ऐं ॿियो अलाह चए थो मुंहिंजी कारीगरी ॾिसो त आऊं हिन ज़मीन खे अहिड़ो ठाहियो आहे जो तव्हां हिकिड़े हंधा ॿिए हंधि वञी सघो था। रुगो चोटियूं हुजनि हा पहाड़ जूं त पंधु कोन करे सघूं हा, रुगो हेठि खॾा हुजनि हा तॾहिं बि पंधु कोन करे सघूं हा। माना अलाह चए थो मां तव्हांजे लाइ रस्ता ठाहिनि, फमशूफ़ी मनाकिब हा, ऐं अलाह जे रस्तनि ते वञो था। हितां अफ्रीका पंधु करे था वञो, हाणे त चाइना जेको आहे ट्रेन थो हलाए यूरोप ताईं। पोइ अॻिते अलाह फरमाए थो व कुलू मिन रिज़्क़ी व इलैहिल नुशूर, ऐं बाक़ी अलाह जे रिज़्क़ मां खाओ, अंब खाओ, ज़ैतून खाओ, व इलैहिल नुशूर। पर इहो बि यादि रखिजो त मरण खां पोइ तव्हांखे वरी उथणो आहे ऐं अलाह ॾेई तव्हांखे वञिणो आहे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भरी का सूरतुल मुल्क कयूं था। अलाह तो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कुलू मिन रिज़्क़िही। अलाह चए थो अलाह जे रिज़्क़ मां खाओ, खीर पियो, अंब खाओ, मखण खाओ, हर शइ खाओ। हदीस शरीफ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ अन्नकुम कुंतुम तवक्कलून अलल्लाह हक़ तवक्कुलिही, चए थो जेकॾहिं तव्हां अलाह ते एॾो भरोसो रखो जेतिरो हुनजो हक़ आहे, ल रज़क़तुम कमा युरज़क़ तैर तग़दू ख़िमासन व तरूह बितानन, त तव्हांखे बि इन रिज़्क़ ॾींदो जीअं पखीअ खे ॾिए थो जो सुबुह जो बुखे पेट निकिरे थो वञे ऐं वरी शाम जो पेट भरे मोटे थो। अॻिते अलाह ताला हाणे उन्हनि माण्हुनि खे थो ख़िताब करे जिन ते हीउ क़ुर असरु नथो करे, ॿुधनि था पर उनजे दिमाग़ ते असरु नथो थिए ऐं सम्झंदा त खाइण पीअण जेको ॾाढो सो गाबो जेको हराम हलाल जी परवाह ई कान्हे का, उन्हनि खे थो चइनि थो अमिनतुम मन फिस समा ऐं यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर, चे छा तव्हां बेखौफ़ आहियो अलाह खां जेको आसमाननि वारो आहे त हिते को ज़िलज़िलो आणे तव्हांखे अंदरि उन गरक करे छॾे धरतीअ में। अम अमिनतुम मन फिस समा, छा तव्हां अलाह खां बेखौफ़ा थी विया हो जेको आसमाननि में आहे। ऐं युरसिल अलैकुम हासिबा, आसमान मां का मुसीबत मोकिले, को तूफ़ान मोकिले, को वाचूड़ो मोकिले। फसतालमून कैफ़ नकीर, पोइ कैफ़ नज़ीर, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त अलाह जो डिॼाइण कीअं आहे। माना तव्हां बेखौफ़ा थी आहियो, छा अलाह चाहे त तव्हांखे हिते मारे नथो सघे हिन धरतीअ ते? लेकिन अलाह फरमाए थो वलक़द कज़्ज़बल लज़ीन मिन क़ब्लिहिम, अलाह चए थो तव्हां जेके माण्हू अलाह खे नथा मञनि, निमाज़ नथा पढ़नि, क़ुर खे माना सां नथा पढ़नि, सम्झनि नथा, त चए थो अलाह ताला त वलक़द कज़्ज़बल लज़ीन मिन क़ब्लिहिम, अहिड़ा माण्हू जिन कूड़ो कयो त अलाह कोन्हे को इन खां अॻु में बि हुआ। फ़कैफ़ कान नकीर, पर तारीख़ में ॾिसो त हालत कहिड़ी कई कि माण्हुनि जी कहिड़ो माण्हुनि खां बदिलो वरितो। अलाह फरमाए थो त एतिरो तव्हांखे सेंस कोन्हे जो सोचो। अवलम यरो इलल तैर, छा तव्हां पखी जेके उॾामनि था हवा में कोन ॾिठा अथव? फ़ौक़हुम मथां साफ़ातियूं व यक़बिदन, त पर कॾहिं खोलीनि था कॾहिं बंदि था कनि। मा युमसिकुहुन्न इल्ला रहमान, इहे कीअं बीठा आहिनि हवा में, कंहिं उन्हनि खे टेक्नोलॉजी ॾिनी आहे हवा में उॾामण जी अलाह खां सवाइ? केरु उन्हनि खे पकड़ियो बीठो आहे? हे जहाज़ वरी पखीअ जो नकुल करे उॾामे थो, पखियुनि जे परनि जे ज़ोर ते मथे थो खॼे, पोयां रुगो हीअं थो हले, मशीनूं हीअं थियूं हलाइनि, मशीन खे मथे कान थी खणे, मथे हिन खे हवा थी खणे। इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर, बेशक अलाह ताला हर शइ खे ॿुधे बि थो ऐं उनखे ॾिसे बि थो। अलाह ताला फरमाए थो अमन हाज़ल लज़ी हुव जुंदुन लकुम यंसुरकुम मिन दूनिर रहमान, अलाह चए थो ए वॾे रहो, ए पाण जा ए बिरादरीअ वारो, ए पंहिंजो ए ठग जेको तूं धाड़ेल विहारियो वेठो आहीं,
छा अलाह तो तव्हांखे पुछे त अमन हाज़ल लज़ी उहा जुंदुन लकुम, हे जो तूं हेॾियूं हथियार बंद ऐं ॿियूं शयूं पंहिंजे माण्हुनि लाइ रखियो वेठो आहीं, यंसुरकुम मिन दून रहमान, छा अलाह जॾहिं तोखे सज़ा ॾिए, तुंहिंजो पेशाब काकूस बंदि करे, तोखे फालिज ॾिए, तोखे शुगर ॾिए, तोखे ॿियूं बीमारियूं ॾियूं त इहे तुंहिंजा चौकीदार, इहे तुंहिंजूं फौजूं जेके आहिनि से अलाह खां सवाइ तुंहिंजी मदद करे सघंदियूं। इनिल काफ़रून इल्ला फी गुरूर, इहे कुफ़र करण वारा अहिड़े क़िस्म जा माण्हू धोखे में आहिनि। अलाह चए थो तव्हां धोखे में आहियो, इहे छा कंदी तव्हांजी बादशाही पेजारा, छा कंदा तव्हांजा अरब जेके बैंक में पिया आहिनि, जेकॾहिं मां तव्हांखे बीमारी ॾेई छॾियां, केरु तव्हांखे अलाह जे इन शइ खां बचाईंदो। अमन हाज़ल लज़ी यर्ज़ुकुकुम, छा केरु आहे जो तव्हांखे रिज़्क़ ॾिए, इन अमसक रिज़्क़ हू जो अलाह तव्हांजो रिज़्क़ पकड़े वठे, सुक करे छॾे, तव्हांखे अहिड़ी बीमारी ॾिए जो मानी न खाई सघो, गिहु न खाई सघो, कोलेस्ट्रोल वधी वञे, का सणबी शइ न खाई सघो, शुगर जे करे मिठी न शइ थो, त कहिड़ो तव्हांजो चौकीदार आहे, केरु आहे जेको तव्हांखे वरी इहे शयूं ॾींदो। बल लज्जऊ फी उतूयूं व नुफूर, पर माण्हू अंधा ऐं ज़्यादतीअ में अंधा थी रहिया आहिनि। अलाह ताला फरमाए थो त सम्झनि नथा ॻाल्हि खे। अलाह फरमाए थो हाणे छा कजे, हिकिड़ो माण्हू अंधो थो थिए, उनखे छा कयूं। अलाह चयो अफ़मई यमशी मुकबन अला वजही अहदा अमई यमशी सवियन अला सिरातिम मुस्तकीम, चए हिकिड़ो माण्हू आहे अंधो ऐं चहिरे ते थो हले, टंगू मथे मुंडी हेठि, अमई यमशी सवियन अला सिरातिम मुस्तकीम, ऐं हिकिड़ो माण्हू सिधो थी थो हले अलाह जे सिधे रस्ते ते, इहे बराबरि आहिनि। हिकिड़ो माण्हू अंधो थियो वेठो आहे, अलाह जंहिं हेॾी काइनात पैदा कया उन्हीअ जो हुनखे ध्यानु कोन थो अचे, पर कंहिं सुठो शेर चयो आहे त चए थो वाह 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 वाह, या को तक़ीर करे थो त वरी करे ताड़ियूं थो वॼाए, ऐं अलाह ताला हेॾी काइनात ठाही हुनखे परवाह कान्हे का, त पोइ हीउ माण्हू जेको आहे सो ईअं सम्झो त जेको आहे सो टंगू मथे मुंडीअ भर थो हले, पर हिकिड़ो माण्हू जेको अलाह जे काइनात खे सुञाणे अलाह लाइ चए थो अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, त इहो माण्हू जेको सिधे रस्ते ते वञे थो, छा इहे ॿई बराबरि आहिनि पाण में। कुल हुवल लज़ी अंशाकुम, रसूल सल्लल्लाहु ॿुधाइनि त अलाह ई आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, व जअल लकुम समा वल अबसार वल अफ़िदा, ऐं उन ई तव्हांजे जिस्म जी डिज़ाइन कया जंहिंसां तव्हां समय माना ॿुधो था, अबसार ॾिसो था, अफ़िदा माना जंहिंसां सोचो था। कलीलन मां तशकुरून, ॿियनि जी तव्हां शुक्रिया था अदा कयो। 5 रुपया ॾींदव त चवंदासीं वाह जो कमु कयईं, पुट खे नौकिरी ॾिनई त वाह जो थियईं, किथे रिश्वत वठी ॾिनई वाह वाह, लेकिन अलाह जंहिं तव्हांखे ॿुधण ॾिसण जी दिलि ॾिनी आहे, कलीलन मां तशकुरून, त तव्हां तमामु थोरो अलाह जो शुक्र कयो था, या घटि माण्हू अलाह जो शुक्र कंदा। कुल हुवल लज़ी ज़राअकुम फिल अर्द, अलाह जी चईन ज़ात उहा जंहिं तव्हांखे ज़मीन में फैलायो आहे, अफ्रीका में माण्हू, यूरोप में माण्हू, आइसलैंड में माण्हू, ऑस्ट्रेलिया में माण्हू, व इलैहि तुहशरून, हींअर त तव्हांखे फैलायो अथई, पर अलाह ॾे तव्हां वरी सभई गोरा कारा सभु अचे हिकिड़ी जाइ ते अलाह वटि गॾु थींदो। भई यक़ूलून मता हाज़ल वअद इन कुंतुम सादिकीन, वरी जो माण्हुनि खे थोरो प्रेशर ॾिजे त अलाह जी निमाज़ पढ़ो, छा कयो त खणी वात सां चवनि या दिलि में चवनि, कहिड़ी क़यामत, कॾहिं ईंदी क़यामत, कॾहिं वाइदो थींदो, जे तव्हां सचा आहियो त ॿुधायो, या असांजो माना मौत जी बि हुननि खे परवाह कान्हे त को मौत अचण वारो आहे। कुल इन्नमल इल्मु इंदल्लाह, चईन त इहो क़यामत कॾहिं ईंदी या तव्हांखे मरणो कहिड़ी तारीख़ ते आहे, इन्हीअ जो इल्मु अलाह पाण वटि रखियो आहे। इन्नमा अना नज़ीरुल मुबीन, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी ड्यूटी आहे त आउं तव्हांखे ख़बरदार कयां, मुंहिंजी उम्मत आहियो, मां तव्हांखे ख़बरदार कयां त मतां जहन्नम में वञो। फलम्मा रऊहु ज़ुल्फ़तन सीअत वुजूहुल लज़ीन कफ़रू, पोइ जॾहिं क़यामत वेझी ईंदी, हो टाइम वेझो ईंदो, या मौत जो टाइम सकरात अची वेंदी, त कारो मुंहुं थी वेंदा आहिनि, मुंहुं काराइजी वेंदो इन्हनि माण्हुनि जो जिन गिफ़लत में ज़िंदगी गुज़ारी, जिन कुफ़ुर कयो। वकील, ऐं पोइ उन्हनि खे ओॾीमहिल फ़रिश्ता ईंदा, पोइ चाहे क़यामत जे टाइम ते या मौत जे टाइम ते सकरात में उनखे ॿुधायो वेंदो, हाज़ल लज़ी कुंतुम बिही तदऊन, जेको आहे हाज़ल लज़ी कुंतुम बिही तदऊन, ही उहो वक़्तु आहे जंहिंजो तव्हांखे असां दावत ॾींदा हुआसीं त सुधरी वञो। कुल अरईतुम, रसूल सल्लल्लाहु तव्हां हिनखे हीअं करे चई सम्झायो जीअं सम्झ में अचेनि, चईन काफ़रनि खे, इन अहलकनी अल्लाहु मम्मय ओ रहमना, चई ॾिसो न अलाह वॾो आहे, मूंखे या मुंहिंजे सहाबनि खे मारे छॾे, या असां ते रहम करे, फमई युजीरुल काफ़रीन मिन अज़ाबिन अलीम, त काफ़र त सोचनि त तव्हांखे केरु छॾाईंदो, तव्हांखे केरु अलाह जे हिन ॾुख ईंदड़ अज़ाब खां बचाईंदो। कुल व रहमान, चईन त
त हू रहमान आहे, आमन्ना बिही, इन ते असां ईमान आंदो आहे, व अलैहि तवक्कलना, ऐं अल्लाह ते असांजो भरवसो आहे। फसतालमून, बाक़ी तव्हांखे जल्द ख़बर पइजी वेंदी, मन वफ़ी ज़लालिन मुबीन, त केरु गुमराह आहे, केरु पधरी गुमराह, तव्हां या असां आहियूं, इहा बि तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। अल्लाह ताला फरमाए थो, कुल, असां ईअं बि चई, अराइतुम, की तव्हां इहो त ॾिसो, इन असबह माउकुम गौरन, जेकॾहिं ही पाणी आहे हेठि हलियो वञे, दरिया सुकी वञनि, ऐं जेको आहे दरियाहनि में पाणी न रहे, फमई यातीकुम बिमाइन मईन, त अलाह खां ॿियो केरु आहे जो तव्हांजा दरिया वहाईंदो या खूहनि में पाणी मथे अची वेंदो। अलाह फरमाए थो त तव्हांजो रिज़्क़ अलाह जे हथ में आहे। हिते हिन जी ॿी माना बि आहे, तूं कमाई थो, ॾोकड़ थो कमाई, सुभाणे फालिज थी वञे पोइ केरु तोखे छॾाईंदो अलाह खां सवाइ, या तुंहिंजा दुकान था हलनि, सुभाणे दुकान खे बाहि लॻी वञे, केरु तोखे जेको सो वरी रिज़्क़ ॾींदो, तो वटि माल आहे, माल में बीमारी पइजी वञे, मरी वञनि, तूं छा कंदे? ज़मीन आहे तो वटि, जंहिंजो तोखे फ़ख़ुरु आहे, इन ते कलर अची वञे, सिम अची वञे, तव्हांखे छा थींदो? अलाह फरमाए केरु तव्हांखे ॾींदो? इहो आहे सूरतुल मुल्क, जंहिंखे असांखे सम्झणु खपे। हीउ रुॻो अंतर मंतर जंतर न आहे त रुॻो पढ़ंदव त तव्हांखे क़बर जो अज़ाब ईंदो। हिन खे हिकु हिकु लफ़्ज़ खे पढ़ो, इन ते सम्झो ऐं ज़िंदगी में अमल कयो, ॿियनि ताईं पहुचायो। इनशा अल्लाह जेकॾहिं तव्हां इन नियत सां इन सूरतुल मुल्क खे पढ़ंदव त इहा सूरत तव्हांजे क़बर जे अज़ाब में तव्हांजे लाइ तव्हां बचाव कंदी ऐं अल्लाह ताला वटि तव्हांजी शफ़ाअत कंदी। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मां हिन खे राति जो रोज़ पढ़ी ऐं सुम्हंदो आहियां, छाकाणि त आहे ई अहिड़ी सूरत। अल्लाह ताला खां दुआ आहे, सुबुह जो प्रोग्राम 7 बजे रिपीट थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।